इलेक्शन कमीशन खैबर पख्तूनख्वा जी मखसूस सीटुनि ते हलफ न खणण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सरबराही में 5 रुकनी कमीशन ॿुधणी हलाई। सेक्रेटरी केपी असैम्बली में ऐं दरख़्वास्त गुज़ार औरतुनि पेश थियूं। दरख़्वास्त गुज़ारनि जे वकील ख़ाबर शाह ख़ाबर दलील ॾींदे चयो त इलेक्शन कमीशन 4 मार्च ते असैम्बली जे औरत मेंबर्स जा नोटिफिकेशन जारी कया हुआ। स्पीकर के इजलास कोठाए मेंबर्स के हलफ खणणु घुरिजे। हाँ, जेसिताईं हलफ न खंयो वञे तेसिताईं केपी में सेनेट चूंडूं मुलतवी कयूं वञनि। चीफ इलेक्शन कमिश्नर पुछियो त इलेक्शन कमीशन स्पीकर के कीअं हिदायतूं जारी करे सघे थी। वकील शाह ख़ाबर चयो त इलेक्शन एक्ट इलेक्शन कमीशन के इजलास सॾाइण जो इख़्तियार ॾिए थो। इलेक्शन कमीशन में केपी जे मेंबर चयो त असांजी ॻाल्हि न मञी वई त तौहीन अदालत जी कार्रवाई करे सघूं था। इलेक्शन कमीशन दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।